शहदाद कोट जे मस्तोई मोहल्ला में बिजली जो सड़ियल ट्रांसफार्मर ॿीहर न लॻण ख़िलाफ़ इलाइक़े वासियुनि पारां मुख्य सिजावल रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन सेफ़को अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे टायरनि खे बाहि ॾिनी। उन मौक़े ते नवीद मक्सी, अब्दुल नबी लांघा ऐं ॿियनि चयो त इलाइक़े जो ट्रांसफार्मर मुसलसिल सड़ी रहियो आहे। बिजली जा बिल अदा करण बावजूदि ट्रांसफार्मर जी मरम्मत कराइण लाइ लखें रुपया रिश्वत ॾियणी पवे थी। हिन भेरे बि 2 लख रुपया रिश्वत ॾिनी आहे, पर ट्रांसफार्मर हफ़्तो गुज़रण बावजूदि नाहे लॻी सघियो। हुननि मुतालबो कयो त मुहर्रम दौरान लाइट जी सख्त ज़रूरत आहे। इलाइक़े जी जल्द बिजली बहाल कराई वञे। कंबर शहर जी फैसल कॉलोनी जी रहवासियुनि मर्द औरतुनि पारां अगवा थियल नींगरी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अगवा थियल नींगरी जे वालिद कुर्बान अली बुरड़ो अमर सफ़िया ख़ातून मीडिया खे ॿुधायो त 13 ॾींहं अॻु हिकु औरत ऐं 3 हथियारबंदनि घर ते चढ़ाई करे असांजी 14 वरियनि जी नींगरी खे अगवा करे विया। वाक़िए जी सिटी थाणे ते जवाबदार इमरान बुरड़ो, मासात बदर ख़ातून ऐं 2 नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल आहे, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। हुननि मुतालबो कयो त DIG लाड़काणू ऐं SSP कंबर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे नींगरी के बाज़ियाब कराइनि। कोटड़ी कबीर में मरकज़ी इमाम बारगाह जागीर अली अकबर मेमण मोहल्ला मां तारीख़ी मातमी जुलूस बरामद कयो वियो। जुलूस में शहज़ादे कासिम जी यादि में पींगो ऐं शहज़ादे अली अकबर जी यादि में सेज कढी वई। जुलूस पंहिंजे रिवायती रस्तनि खां थींदे मरकज़ी इमाम बारगाह में नहर थियो। अज़ादारनि पारां सीनापोबी ऐं ज़ंजीर ज़नी कई वई। मातमी अज़ादारनि लाइ मेडिकल कैंप ऐं सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। 9 देरो लॻ गड़ी खुदा बख्श में जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरण लाइ गड़ी खुदा बख्श पहुची वियो। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो गड़ी खुदा बख्श पहुची वालिद शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो, क़ाइदे अवाम शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, बेगम नुसरत भुट्टो समेत ॿियनि शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरे फातिहा ख़्वानी कई। जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो शोहदाए जमहूरियत जे मज़ार ते हाज़िरी भरण बाद वापसि रवानो थी वियो।